बोडबारी सूरत हाल खां पोइ धरती धणी पंहिंजा मासूम ॿारड़ा ऐं ज़रूरी सामान खणी लॾ पलाण करे सिंध जी दिलि कराची में पहुची विया। मुसलसल 4 ॾींहनि खां मुतासिर सिंध जे शहरनि जेकबाबाद, महराबपुर, कंडियारो, नशरो फिरोज, कंबर शहदाद कोट मां 1200 खानदान मुख़्तलिफ़ सरकारी स्कूलनि में पहुची विया। इलाइक़े वासियुनि पंहिंजी मदद पाण तहत संदन वाहर करे वरिती। उन मौक़े ते ॿोर मुतासिरनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुसलसल बरसातुनि सबबि संदन जा घर रही पट पइजी विया आहिनि ऐं घरनि में बीठल माल सामान कुझु बि नाहे बचियो। को बि चूंडियल नुमाइंदो संदन वटि लड़ी नाहे आयो। बेयारो मददगार थी पहिरें पंधु पंहिंजो सिर बचाए हू निकिता आहिनि। सिंध नेशनल पार्टी जे सीनियर वाइस चेयरमैन रमज़ान बुलेदी चयो त सिंध हुकूमत खे कराची पहुतल ॿोड मुतासिरनि जी मदद लाइ जोगा उपाउ वठणु घुर्जनि ऐं हिक नई बस्ती अॾी वञे जिते खेनि रहाए समूरियूं सहूलियतूं ॾिनियूं वञनि। असां हाणे हिक नई सिंध अॾण जी कोशिश कंदासीं। सिंध हुकूमत जो बि चूंडियल नुमाइंदो न पहुचणु अफ़सोस जोॻो अमल आहे। सिंध नेशनल पार्टी सॼी सिंध जे ॿोड मुतासिरनि जी पंहिंजे वस आहर मदद कंदी। हिन ॾुखे वक़्त में पंहिंजे मारूअड़नि खे अकेलो न छॾींदासीं।